नाज़रीन 8 ॾींहं पहिरियां लाखाड़ थाणे जी हद में सोबिया जतोई खे क़त्ल कयो वियो। उन सिलसिले में नवाबशाह जे कौमप्रस्त अॻवान सिविल सोसाइटी जा माण्हुनि जेको आहे उन्हनि एतिजाजी जेका रैली कढी नवाबशाह प्रेस क्लब पहुता आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो इन सां छा चवणु आहे। 8 ॾींहं पहिरीं मुंहिंजे मामे जी छोकिरी खे वहशी धरमदे मुड़ुसु कुआड़ियुनि जा वार करे क़तलु कयो आहे, पर उन जा कातिल अञा ताईं आज़ादु आहिनि। कातिल उते इलाइक़े में फिरे पियो, पुलिस पैसा वठो कातिल सां बिट बणियल आहे। सो असांजो आला अख़्तियारनि खां मुतालबो आहे त पुलिस खां आॾी पुछा कई वञे तूं कातिल अञा ताईं तव्हां छो न आहिनि गिरफ़्तार कया। कातिल आज़ादु घुमी रहिया आहिनि। असां चवंदा त रियासत पंहिंजो कमु करे ऐं कातिल खे गिरफ़्तार करे ईअं न रियासत जेको आहे सो कातिलनि खे जेको आहे सो सेफ्टी ॾिए ऐं उन्हनि जे लाइ जेको सो थाणा जेके से पनाह गांव हुजनि। असां चवंदा कातिल खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे। लाखाड़ थाणे जी हद में मक़तूल आहे सोबिया जतोई, जंहिंखे हुनजो मुड़ुसु क़त्ल करे छॾियो हो। उनखे हफ़्तो थी वियो आहे। हफ़्ते ताईं पुलिस मुकमल तौर ते का बि जेको आहे सो कार्रवाई कान कई आहे ऐं को कातिल जेको आहे उहो आज़ादु घुमंदो थो वठे, उनखे अञा ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। असांजे पुलिस जी रवायती सुस्ती आहे त जेको कातिल ताईं पहचान में हुननि खे शायदि अञा अलाए केतिरो टाइम घुर्बल आहे। असां SSP नवाबशाह, DIG नवाबशाह ऐं ॿियनि वस वारनि खां इहा गुज़ारिश था कयूं त मुसमात सोबिया जतोई जे कातिल दरंदे खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणे ऐं वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। हिननि इहो मुतालबो कयो आहे त सोबिया जतोई जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ TV, नवाबशाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।